सिंध में महांगो अटो मिलण बि मुश्किल थी वियो। ग़रीब तबको अटे लप लाइ दरबदर आहे। मीरपुर ख़ास में सरकारी स्टॉल तां सस्तो अटो वठण लाइ आयल 9 ॿारनि जो पीउ हरसिंह कोल्ही लताड़ जी फौत थी वियो, जंहिंजे वारसनि लाश रखी धरणो पिणु हयो। सकरन में सस्तो अटो वठण लाइ ख़ल्क़ पहुती। औरतूं हिक ॿिए खे धिका ॾींदियूं रहियूं। हिक नींगरी समेत 2 औरतूं लताड़ जी ज़ख़्मी थी पयूं। ॿुधायो पियो वञे त औरतुनि जूं ॼंघूं भॼी पयूं आहिनि। सिंध हुकूमत ऐं मक़ामी इंतज़ामिया जी लापरवाही सबबि सूबे जे अक्सर इलाइक़नि में फ़ी किलो अटो 150 खां 160 रुपयनि ताईं विकिरो थी रहियो आहे। अटो महांगो थियण ख़िलाफ़ सूफ़ी फ़क़ीर पटीदन मीरो ख़ान शहदादपुर शेख भिरकियो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया आहिनि। शहरनि सिंध हुकूमत खां अटे जो बहिरान ख़त्म करे सरकारी अघु 65 रुपयनि ते फ़ी किलो ॾियण जो मुतालबो कयो आहे।